तो दोस्तों ब्लू मास्क में असां अॼु आया आहियूं हिते, तो तव्हांखे ब्लू मास्क जो बि थोरो दीदार करायूं था पिया। ब्लू मास्क तमामु मशहूरु मस्जिद आहे हिते, सुल्तान अहमद जेका T1 मेट्रो स्टेशन आहे ऐं हाया सोफिया जे साम्हूं। सो हीअ कुझु खोड़ अरसे खां बंदि पियल हुई, सो हींअर खुली आहे। सो अॼु तव्हांखे ब्लू मास्क जो अंदरि दीदार करायूं था पिया। सो हिन महिल असां ब्लू मास्क जे ॿाहिरि हिसे ते आहियूं, हाणे असां अंदरि वञूं था पिया। सो अॼु तव्हांखे ब्लू मास्क जो दीदार करायूं। हीअ हिन जो आलिशान गेट आहे जेको मुंहिंजे ख़्याल में टामो आहे, छा आहे ख़बर कान्हे। सो हे सर आहे ब्लू मास्क जो हिसो जेको अॼु खोलियो अथनि। ॾिसो रश केॾी था, केॾी रश आहे। सर ॾिसो रश केॾी आहे, तव्हांखे माना हीअं बीहणो पवंदो जी। हा सभु लाइन में आहे। सो इहो ब्लू मास्क खोली अथनि, हीअ लाइन लॻी पई आहे हिते। सो लाइन में असां बीह रहिया आहियूं ऐं वॾी लाइन आहे। हीअ जो गेट आहे, तक़रीबन 3 गेट आहिनि। हिकिड़ो हीअ गेट आहे, ॿियो हू परियां गेट आहे, ॿियो वरी हू गेट जंहिंमें असां अंदरि आया आहियूं। ऐं अंदरि मुंहिंजे अंदरां में गेट आहिनि। सो हीअ ॿाहिरि जो अङण आहे जो ब्लू मास्क जो, माशाल्लाह ॾाढी सुहिणी मस्जिद ठहियलु आहे। सो असां हिन महिल हाणे ब्लू मास्क जे अंदरि आया आहियूं। आलिशान मस्जिद ब्लू मास्क। असां हींअर ब्लू मास्क जे अंदरि वारे पोर्शन में अची विया आहियूं। हिते ॿाहिरि ही सभु फॉरेनर्स बीठा आहिनि, हिन अंदरि खे इजाज़त कान्हे अॻे असां हिते मुस्लमान जेके अंदरि अची सघूं था। ब्लू मास्क अॼु जी वीडियो जेका आहे ब्लू मास्क जी हुई। सो ॾाढी आलिशान ठहियलु आहे, ॾाढी ख़ूबसूरत आहे माशाल्लाह। सो हीअ ॿाहिरि निकिरण जो रस्तो आहे ऐं इलाही सारा फॉरेनर्स आहिनि हिते जेके हिते अचनि पिया, घुमनि पिया, ॾिसनि पिया। सो ज़रूरु अचिजो ब्लू मास्क ॾिसण जे लाइ। वॾी महिरबानी।